अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब दुलाब जी अचण वारी एपिसोड में दोस्तों हिकिड़ो कमु बहितरीनु थियण वारो आहे। इन में तव्हां ॾिसंदो त जुमे खे पढ़ाए छॾींदो शाहनवाज़ ख़ान ऐं जुमे खे घुराईंदो। मौलू जी भेण ॾिसी वेंदी आहे, मौलू खे ॿुधाईंदी आहे, मौलू शाहनवाज़ ख़ान खे ॿुधाईंदो आहे। शाहनवाज़ ख़ान जुमे घुराए उन खे पुछंदो आहे हाल हक़ीक़त, उन खे तोते वांगुरु पढ़ाईंदो आहे। त रहज़न जे साम्हूं त इहा ॻाल्हि कजां त छा मंसूर ख़ान वटि जेको आहे इन खे मां वठी वियुमि, मंसूर ख़ान वारनि मूंखे पैसा ॾिना हुया हैदर वारनि, ऐं उन्हनि जे बदिले में हू केस खां हथु खणणु चाहिनि था। इहा छोकिरी जेको आहे मंसूर ख़ान वटि आहे। अहिड़े हिसाब सां मंसूर ख़ान जेको आहे पंहिंजी जान छॾाइण जे करे इहो कमु कयो आहे। यानी उन खे पढ़ायो वेंदो ऐं शाहनवाज़ ख़ान इहा गेम खेॾंदो ऐं जुमो जीअं शाहनवाज़ ख़ान चवंदो जुमो उअं ई चवंदो। इहे अचण वारे एपिसोड में तव्हां ॾिसंदो इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा ऐं तव्हांखे इहे बि ॾिसण वटां मिलंदो त शाहनवाज़ ख़ान अञा पंहिंजी ॻाल्हियुनि खां नथो मुड़े। हैदर खे जेको आहे जेको आहे मंसूर ख़ान जी माउ वरी वेंदी रहज़न वारनि वटि, उनखे सम्झाईंदी, लेकिन हू ॻाल्हि न सम्झंदा। ऐं वरी मुराद वटि बि वेंदी, हू उन खे बि सम्झाईंदी, मतां मुराद को न को ॻाल्हि मञी वठे ऐं खून खां हथु खणंदो। छो त मुराद जो बि हिकु माण्हू मारियो वियो, अहिड़े हिसाब सां खून खां जीअं हथु खणंदो त ॿिया सभु खून कूड़ा थी वेंदा ऐं पोइ मंसूर ख़ान वापसि अची वेंदो ऐं छुटी वेंदो। असांखे ॾींदा इजाज़त। अपडेट सुठी लॻी त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।